मोला शहबाज मोला खुशूदीदो जॾहिं शुरूआती फ़नकारी जो दौर हुयो जॾहिं जलाल चांडे जो त दरगाहनि ते जलाल चांडियो ॻाईंदो हुयो। अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं त हज़रत कलंदर लाल शहबाज जे दरगाह ते जलाल चांडे ॻायो ऐं जलाल चांडे उहो कहिड़ो सॉन्ग ॻायो उहो बि हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उन खां अलावा सिंध में जेके बि बुज़ुर्गनि जा दरगाह आहिनि उते नंढनि वॾनि फ़नकारनि खे घुरायो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे खे बि 15 साल इंतज़ारु करण खां पोइ लतीफ़ एवॉर्ड मिलियो हुयो जेको भिटाई सरकार जो हुयो। पोइ जलाल चांडे खे लतीफ़ एवॉर्ड बि मिलियो हुयो। ऐं उन खां अलावा जलाल चांडियो हिन तरह जो हुयो मोरो ऐं सेवण या जामशोरो थियो या लकी शाह सदर थियो, इहो तरी आहे ओस पास आहे। इते जलाल चांडियो जेके प्रोग्राम थींदा हुया महफ़िल थींदा हुया ऐं मेला जेके लॻंदा हुया दरगाहनि ते उते जलाल चांडे खे शौक़ सां घुरायो वेंदो हुयो। छाजे करे जो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार बि हुयो ऐं उन खां अलावा जलाल चांडे जो वॾो नालो हुयो सिंध में। इन जे करे जेका बि महफ़िल थींदी हुई उहा जलाल चांडे खां बग़ैर ईअं सम्झो उहा अधूरी महफ़िल थींदी हुई। पोइ माण्हुनि जो बि इसरार हुयो त बाबा जंहिं महफ़िल में जलाल चांडियो ईंदो उन ई महफ़िल में माण्हू बि तमामु घणे पुॼी वेंदा हुया ऐं जेको आहे सो ॿुधण जे लाइ तमामु हुजूम लॻी वेंदी हुई। त अहिड़े तरीक़े सां कलंदर लाल शहबाज जे मज़ार ते मेला लॻंदा हुया त जलाल चांडे लाल साईं जे मेले ते बि अची ॻायो। ऐं उन खां अलावा लकी शाह सदर थियो, भिटाई थियो, नूरानी थियो, मेलनि ते जिथे बि मेला लॻंदा हुया उते जलाल चांडीअ खे घुरायो वेंदो हुयो। ऐं जलाल चांडियो मेल ऐं जेको आहे सो मेलनि जो तमामु घणो शौक़ीन हूंदो हुयो। जेके मल्हनि जा मुक़ाबला थींदा हुया पोइ जलाल चांडियो जॾहिं राति जो प्रोग्राम थींदा हुया ॻाइण जा त जलाल चांडियो शाम जी टाइम ते मेलनि में पुॼी वेंदो हुयो ऐं जलाल चांडियो मेलनि जा मुक़ाबला बि ॾिसंदो हुयो मल्हनि जा ऐं उन्हनि ते इनामात बि जेको आहे सो तक़सीम कंदो हुयो, मल्हनि खे इनाम ॾींदो हुयो। जेके भरपूर ऐं भला मल्ह हूंदा हुया उन्हनि खे बोस्कीयो पटको थियो या उन्हनि खे पैसा ॾोकड़ थिया उहे बि इनाम तौरु जलाल चांडियो ॾींदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो दिलि जो हिकु सखी माण्हू हुयो ऐं जलाल चांडे जा शौक़ निराला हुया जेके सिंध में तमामु घणो मक़बूल हुयो ऐं झंग झर में जलाल चांडे खे तमामु घणो ॿुधियो वेंदो हुयो। त दोस्तो जलाल चांडे कलंदर लाल शहबाज ते जेको गीत ॻायो उहो सॉन्ग तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे